पेंशन को फिक्स कर दिया गया है, हमसे वो हक छीन लिया गया है। तुम्हारी माए बहनें यूँ रोडों पे बैठेंगी बिलावल, ये तुम्हारी बेबी का बेनजीर का विजन था, ये उनका प्रोग्राम था। बीबी आसफा उठो, देखो ये आपके प्रोग्राम की, आपकी वालदा के प्रोग्राम के साथ क्या कर रहे हैं। बेनजीर इनकम सपोर्ट का प्रोग्राम तो बंद नहीं होने दिया ना आप लोगों ने, ऐसे ये भी बीबी का प्रोग्राम है, इसको भी बंद मत होने दो। असां 4-5 हफ़्ते जी तैयारी करे आया रोज़े सां, ऐं हिते रोज़ा रखिया आहिनि, खोलींदा बि से ऐं वेंदा। बजट में 75 सैकड़ो कटौती ऐं लेडी हेल्थ वर्कर्स जो नालो तब्दील करे PCH हवाले करण ख़िलाफ़ सभी लेडी हेल्थ वर्कर्स जो सिंध सेक्रेटरीट जी गेट ते धरणो। बुशरा आरआई ऐं ॿिनि चयो त लेडी हेल्थ प्रोग्राम ख़त्म करे बजट नई कंपनी खे ॾिनो आहे। कामयाब प्रोग्राम खे ख़त्म करणु ग़लति फ़ैसिलो आहे। जेसिताईं बजट में कटौती वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वेंदो ऐं लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम बहाल न कयो वेंदो, एहतजाज ख़त्म न कयो वेंदो। आगे अॻु में गाॾी ॾिनी, पिस्टल असांजे कंध ते रखियो, पोइ मुंहिंजे भाउ खे ईअं भाउ खे चंबो आहियां, हुन वरी हुनखे थोरो धिको ॾिनो, हुनजो बुट खोलियो, 10 ॼण खां पोइ हुन पिस्टल खां गोलियूं हणी हुनखे मारे छॾियो। नंढड़ा बच्चा मारा, ननिया बच्चा मारा, इंसाफ ॾियो मुझे इंसाफ। खिपरो भरिसां फुरमज़ामत ते क़तल थियल नौजवान जे वारसनि जो ॿिए ॾींहुं बि लाश रखे धरणो जारी। वारसनि सॼी राति रोड ते जागी गुज़ारी। SSP सांगड़ समेत को बि तक जो चूंडियल नुमाइंदो लड़ी न आयो। धरणे सबबि उमरकोट ऐं खिपरो ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। भाउ मीहो कोहली चयो त खाही भरिसां हिकु मोटरसाइकिल ते सवार 3 जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते फुर जी कोशिशि कई। मज़ामत जे जवाबदारनि गोलियूं हणी भाउ भूरो भी कोहली खे क़तल कयो। जवाबदारनि खे सुञातो आहे। केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। DSP खिपरो जो चवणु आहे त वारिस थाणे ते अची केस दाख़िल कराइनि, जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। FIA सीनियर सहाफ़ी सुहेल सांगी जे गुम ॼाणायल पुट फयाज़ अहमद ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। FIA तर्जुमान मूजिबि अफ़गान शहरनि लाइ गैर क़ानूनी दस्तावेज़ तयारु कंदड़ नेटवर्क जा 4 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि में नादरा जो असिस्टेंट डायरेक्टर इनामुल हक़ ऐं डिप्टी असिस्टेंट डायरेक्टर फयाज़ अहमद बि शामिल आहिनि। नादरा जे चौकीदार जुनैद अहमद ऐं प्राइवेट एजेंट मोहम्मद उमर शाह खे बि गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार अफ़गान शहरनि लाइ जाली सुञाणप जा दस्तावेज़ ठाहिण ऐं रिकॉर्ड जी फेरफार में बि मुलविस रहिया आहिनि। शुरूआती जांच दौरान नेटवर्क जा दहशतगर्द धुरियुनि सां लाॻापिया साम्हूं आया आहिनि। जवाबदार गैर क़ानूनी कमनि लाइ सहूलियतकारी जो किरदार बि अदा कंदा रहिया आहिनि। गुजरांवाला में बरसात तबाही मचाए छॾी। 8 ॼणा फौत। GT रोड पाणी अचण सबबि ट्रैफ़िक मुअतल। शहरी घरनि ताईं महदूद। फैसलाबाद में भी तेज़ बरसात, बिजली बंद, शहरनि खे मुश्किलातूं पेश। मौसमियात खाते जो चवणु आहे त पंजाब, KP, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। बरसातुनि बाद दरियानि में चाढ़। पेट्रोल पंप एसोसिएशन अॼु राति 12 वॻे खां सॼे मुल्क में अणॼातल मुदे ताईं पेट्रोल पंप बंदि करण जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल पंप एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी नोमान अली भट्ट मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हियूं नाकाम थी वियूं। रोज़ानी जे बुनियाद ते पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं मुक़ररु करण वारो फ़ैसिलो क़बूल नाहे। फ़ैसिलो वापसि वठण ताईं सॼे मुल्क में पेट्रोल पंप अॼु राति खां अणॼातल मुदे ताईं बंदि रहंदा। वफ़ाक़ी सरकार पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाए छॾिया। पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में 4 रुपया 93 पैसा वाध कई वई। पेट्रोल जो नओं अघु 320 रुपया 73 पैसा मुक़ररु। नोटिफिकेशन जारी।
डीज़ल जो भी 7 रुपया 15 पैसा फी लीटर अघु वधायो वियो। डीज़ल जी फी लीटर क़ीमत 367 रुपया 21 पैसा थी वई। सखर में घरू अणबणता मुड़स घुटारी ज़ाल के क़त्ल करे छॾियो। साइट एरिया थाणे जी हद लेबर कॉलोनी में जवाबदार मुड़स गुलाम शबीर शेख घरवारी शबाना शेख के मासूम ॿारनि जे साम्हूं घुटारे क़त्ल कयो। लाश सिविल अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। रानीपुर वासी ॿ नौजवान कराची मां पुरस्कार नमूने गुम। वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर। वारसन जो चवणु आहे त नौजवान अज़हर सूमरो ऐं अनीस सूमरो रोज़गार जी ॻोल्हा लाइ 16 ॾींहं अॻु कराची विया हुआ। ॿिन्ही नौजवाननि जा मोबाइल फ़ोन नंबर्स बंदि आहिनि। मिटनि माइटनि ऐं दोस्तनि वटि ॻोल्हा कई पर ॾस पतो नाहे पइजी सघियो। शक आहे त खेनि अगवा कयो वियो आहे। नोटिस वठण जो मुतालबो। जैकबाबाद के सिटी थाने जी हद बोलादाद फाटक भरिसां खदड़े फ़क़ीर जो लाश ते इतलाह ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। सुञाणप न थी सघी। डॉक्टर मूजिब खदड़े फ़क़ीर के जिस्म ते तशद्दुद जा के भी निशान नाहिनि।